अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वसीक़ल्लज़ीना तक़ौ रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा व फुतिहत अबवाबुहा व क़ाल लहुम ख़ज़नतुहा सलामुन अलैकुम तिब्तुम फदखुलूहा खालिदीना वक़ालुल हम्दुलिल्लाहिल्लज़ी सदक़ना वअदहु व औरसनल अर्द नतबव्वअु मिनल जन्नति हैसु नशाअ फनिअम अज्रुल आमिलीन वक़ालुल हम्दुलिल्लाहिल्लज़ी सदक़ना वअदहु व औरसनल अर्द नतबव्वअु मिनल जन्नति हैसु नशाअ फनिअम अज्रुल आमिलीन सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। हज़रत बेटा इसाब रहमतुल्लाहि ताला अलैहि ज़ात बाबरकात इरशाद तो फरमाए तवसन ऐं वहसन दिहाड़ी दिसण लए दिसी दिसी आयूं तब तलाशूं कन ढाप्यो न ढापन पसण मंझाऊं पिरीअ जे वसन ऐं वहसन दिहाड़ी दिसण लए जियां जियां पिरी पसंद तियां तियां नशानी हजा कंदे पंध पिरियां दे जे था खुटन नीहा तवे तर मुझे नी नयूं लावां लधियूं निहायत वाजिबुल एहतराम सदरे महफिल पीरे तरीकत हर दिल अजीज आशिक़े रसूल पांजे नाने साईं जे दीन जो दिल में दर्द रखंदड़ सुन्नत जमायत जे अखिन जो ठार हिन महफिल जो सिंगार असा जो खिलणो साईं सैयद अली अकबर शाह साहब राशिदी दामत बरकातुहुमुल आलिया ऐं ॿिया स्टेज ते सैयद ज़ादा वेठल संदन जी प्यारी जमायत जा अरकान ऐं प्यारी जमायत साईं जी सदन जे उर्स मुबारक में शिरकत फरमाई आहे ऐं जियां तव्हां दुआ पिनण जे लाइ आया आहियो वल्लाहि बिल्लाहि त असां भी इएं झोलियूं खणी पिनण आया आहियूं।
सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह। हिते तव्हांजे तॾे ते आयल मेहमाननि में वरी इज़ाफ़ो थियो आहे सुभान अल्लाह। ऐं महिमान ख़ासि असांजे हिन तालके जो MPA सैयद सरफराज़ हुसैन शाह पंहिंजा कदम मुबारक खणी हिन सैयदनि जे दरगाह ते फैज़ हासिल करण जे लाइ आयो आहे। संदन सां साहिबज़ादो सैयद अली मुर्तज़ा शाह बि मौजूद आहे। चओ सुभान अल्लाह। मां सैयदनि जो बेहद ममनून मशकूर आहियां। उमेद त असांजे हिन तॾे खे 4 चंड लॻी विया। सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह। त सैयद सरफराज़ हुसैन शाह असांजे हिन तॾे ते स्टेज ते रौनक अफरोज़ थियण वारा आहिनि, थी चुका आहिनि। ऐं बेहद ख़ुशी आहे असांखे जो हिन असांजे दरगाह आलिया ते साईं जन आया आहिनि। उमेद त संदन जो सीनो मुस्तफ़ीज़ ऐं मुनवर थींदो दरगाह जे दुआ सां। सुभान अल्लाह। केॾा न प्यारा महिमान आहिनि। सुभान अल्लाह। सभिनी सां प्यार कजो, सभिनी सां मोहब्बत कजो, अलीअ जे औलाद सां मोहब्बत कजो। सुभान अल्लाह। अलीअ जे औलाद खे जॾहिं घुरियो घटि, कंहिंखे घटि था कयो, कंहिंखे वधि था कयो, घटि न कयो, वधि भली कयो, जो त वधूं वधे। अलीअ जे औलाद खे जॾहिं घुरियो घटि, पाड़ू 3 पलीतन जूं सिगो परवर पट, खफ़ो ऐं खफ़त लहदुन कीन लतीफ़ चवे। तहां खे मोहब्बत करणी आहे। सुभान अल्लाह। बस मां साईं जन जे पंहिंजे तकरीर खे सिलसिलेवार ॿुधण थो चाहियां। साईं जन खे इजाज़त आहे जो असांखे इजाज़त कयूं ऐं महिरबानी फरमायूं। सुभान अल्लाह। अस्सलाम वालेकुम। अल्लाह रब्बुल आलमीन तव्हां सारी जमायत जो अचण वेहण ॿुधण क़बूल फरमाईंदो। तव्हांजी हिन दरगाह शरीफ़ ते हाज़ुरी ॿिन्ही जहाननि जी नजात ऐं छोटकारे जो ज़रियो बणाईंदो। हाणे मां सिर्फ़ पाणे अधु कलाकु ॻाल्हायुमि या 40 मिंट ॻाल्हायुमि। सिर्फ़ क़ुरान मजीद जे रोशनीअ में तव्हांखे अल्लाह जे वलीयनि जो शान ॿुधाईंदुसि। ऐं तव्हां खां वरी मां पुछंदुसि त हीअ क़ुरान मजीद जी जेका मां आयत पढ़ी आहे इहा वलीयनि जे शान ते दलालत करे थी या न, पोइ तव्हांखे हा करणी पवंदी या न। अल्लाह ताला फरमायो तो वसीक़ल्लज़ीन तक़ौ रब्बहुम इलल जन्नत ज़ुमरा। मां कुरान शरीफ तो पढ़ा, हेॾे होॾे न ॾिसो। हत्ता इज़ा जाऊहा वफ़ुतिहत अबवाबुहा वक़ाल लहुम ख़ज़नतुहा सलामुन अलैकुम तिब्तुम फदखुलूहा खालिदीन वक़ालुल हम्दुलिल्लाहिल्लज़ी सदक़ना वअदहु व औरसनल अर्द नतबव्वअु मिनल जन्नत हैसु नशाअ फनिअम अज्रुल आमिलीन। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान मजीद में फरमायो त ऐं जेके पंहिंजे पालणहार खां डिॼंदा हा
इते ही मां तव्हां को पुछां थो त अल्लाह जे खौफ खां केर डिजंदा हा खुदा जा वली ॻाल्हायो ये आए छो तो खुदा जे ज़ात खां जेको डिजंदो वो नमाज न छॾींदो रोज़ा न छॾींदो हज न छॾींदो ज़कात पैसे वारो हूंदो न छॾींदो ॾींदो रहंदो आए उन्हीअ में विलायत जूं सिफ़तूं सभु ॾिसण में ईंदियूं शरीयत पाक जूं सुन्नत रसूल जूं माना अल्लाह ताला पंहिंजे दोस्तन जो शान बयान तो करे त जेके पंहिंजे रब खां डिजंदा हा हाणे क़ुरान तव्हांखे वणंदो कोन तव्हां हिरियल आहियो बैतन ते ऐं हिननि ते उहे वञी मोबाइल जेका एॾी अथव उन्हीअ में वञी ॿुधो हिते क़ुरान ॿुधो जेके पंहिंजे रब खां डिजंदा हा उन्हनि जूं सवारियूं जमाअत दर जमाअत जन्नत दे हलायूं वेंदियूं माना जॾहिं क़यामत थींदी त अल्लाह ताला पंहिंजे दोस्तन जे मज़ारुनि ते सवारियूं मोकिलींदियूं हे जीए लाइ कार न ऐं ॿियूं ॿिया कहिड़ा नाला आहिनि हिननि जा जंहिं ते साईं सरफराज़ शाह साहब बि चढ़ी आयो आहे बेजारा हवाई जहाज़ न बुराक मोकिलींदुनि मज़ारुनि ते हे बाक़ी ख़ल्क ईअं लॻी आहे ॼण इन्हनि जे कढ उन्हनि जूं सवारियूं मज़ारुनि ते अचे बुराक बि आंदा मलाइका इंतज़ार में जेड़ी मल खुदा जा वलिया निकरंदा उन्हनि जो मलाइका इस्तक़बाल करे अर्ज़ कंदा साईं तव्हां जे लाइ रब सवारियूं मोकिलियूं आहिनि हिन ते चढ़ो तव्हां हलंदव हशर जे मैदान में ऐं इहो वाइदो थियल हुयो मेराज वारी रात जेड़ी मल जिब्रील आयो अल्लाह जे हुक्म सां महबूब जे दरबार में बुराक पेश कयई हज़ारनि जे तादाद में मलाइक शमादान कयूं इस्तक़बाल जे लाइ नारे रिसालत जा नारा बुलंद कयूं बीठा आहिनि महबूब तैयारी करे रहिया आहिनि पोइ जेड़ी मल अल्लाह जो महबूब तैयारी करे दरवाजे ते आया बिही पान जिब्रील के फरमायूं तो बुराक भी वापस कर तू भी वापस वञ मुझे रब के वञी अर्ज कर त तुंहिंजो महबूब तोड़े नथो अचे हद थी वई ना छो तो हो महबूबा माशूका हो आशिका महबूबा ही तो पंहिंजे आशिक सां अंगल कंदा आहिनि ना कलाक हिकिड़ो तकलीफ़ड़ी कयो नंगर बिल्कुलु तैयार आहे मां ॾिसी आयो आहियां खुदा असली पोयूं अगियूं पोयूं कसरूं कढजोसि इजाज़त अथव तव्हां न खाईंदव त ॿियो को वहाबिन खे ॾींदासीं छा अरे साईं तुम ही आयो
मां जो पंहिंजे ख्याल में न आया सॼी रात तकीर कई थम सेवण में ओ जागो हा हाणे रुगो इए पियो थो ॻाल्हायां असांजो हिकिड़ो मौलवी थी गुज़रियो आहे जेको तकरीर में निंड कंदो हो अखियूं बूटियल झोटा भी पियो खाईंदो हो वाइस भी पियो कंदो हो शाबाश हाणे मां तव्हां को पुछां तो जेके खुदा जे वलियन सां ठहन नथा बाबा जेको मरी वियो सो छुटो छाजे लाइ था याद कयो सब कंहिंखे पंहिंजा अॻिते अमल छॾाईंदा पीर हुजे फ़कीर हुजे सैयद हुजे उम्मती हुजे सो इहे जेकर भौंकनि न त सुठो अथनि न न कुछ भी न छॾ वीचारनि खे इन्हनि इश्क सां क़ुरान न पढ़ियो आहे न जेकर इश्क सां क़ुरान पढ़नि त ईअं भौंकनि वसीक़ الذين اتقوا ربهم إلى الجنة زمرا आई जेके पंहिंजे रब खां डिॼंदा हा उन्हनि जूं सवारियूं जमाअत दर जमाअत जन्नत जे तरफ़ हलायूं वेंदियूं हत्ता इज़ा जाऊहा एस ताईं जो जॾहिं उहे उते पहुचंदा वफ़ुतिहत अबवाबुहा त उन जन्नत जा दरवाजा खुलियल हूंदा वक़ाल लहुम खज़नतुहा आई उन्हीअ जन्नत जा दारोगा सलामुन अलैकुम उनके सलाम चवंदा सलामी पेश कंदा त साईं तव्हां दुनिया में ॾाढा चङा भला रहियो हाणे जन्नत में दाखिल थियो हमेशा जे वास्ते हाणे इन बाबीअ खे चओ त अदा मुला सदको वञाए पेट तऊं हाणे तव्हां जे बूथ में छा रहियो भली काबड़े जे गोल लख दफ़ा काबड़े जे पाण कुरान था पढ़ूं गलत ॻाल्हायूं तो झूठ कयो जे सही ॻाल्हि आहे त पोइ मञो पोइ ये जन्नती जेड़ी मल जन्नत में वेंदा तो खुदा तो कुरान में फरमाए पियो त छा चवंदा वेंदा वक़ालुल हम्दुलिल्लाहिल्लज़ी सदक़ना वअदहु व औरसनल अर्द नतबव्वउ मिनल जन्नत हैसु नशा फनिअम अजरुल आमिलीन चवंदा वेंदा त सब तारीफ़ूं अल्लाह जे वास्ते आहिनि जंहिं असां सां पंहिंजो वाइदो सचो कयो जो असां खे
हिन ज़मीन जो वारिस कयाई। इते ज़मीन मां मुराद जन्नत है। जद क़यामत में जन्नत के हेठां दो वींदो। जो असा के हिन ज़मीन जो वारिस कयाई। हाने असा जन्नत में रहूं जिते घुरऊं। तव्हांखे साईं साजुर अचणो हुयो पर हाणे तव्हां सिर्फ़ रुगो नालो ॻणाइण आया आहियो। पोइ जलसे में देर थी वेंदी, 4 थी वञनि, 5 थी वञनि, पोइ सिज माण्हुनि खे लही वेंदा, पोइ वीचारा बुख मरी वेंदा। हा हले थो पियो त पोइ हे जो वेठा आहिनि त हिननि त न खाधो आहे न। जन्नत में जड़ी मल दाखिल थींदा साईं अली मुर्तज़ा ये जन्नती चवंदा वेंदा त सब खूबियूं अल्लाह जे वास्ते आहिनि। जन असांखे हिन ज़मीन जो वारिस कयो ऐं असां सां पंहिंजो वाइदो सचो कयो। हाणे जन्नत में असां रहूं जिते घुरऊं। यो त हिननि आम वलीजन जे लाइ आम ऐलान जेके खुदा जा वली आहिनि। मगर वरी वलीजन में भी दर्जात आहिनि। वली त नालो सभिनी ते आहे। वली जे नाले में इन सिफत में सब हिक ॿिए जा शरीक आहिनि। पर के वली के कुतुब के गौस के अब्दाल के औताद के नुकबा के नुजबा के कलंदर के भिटाई के ख्वाजा के दाता। इन्हनि ॻाल्हियुनि सां वास्तो घणो रखो। पो तव्हां हिन दरगाह शरीफ जा इमाम मोहम्मद महदी शाह राशिदी जा सोहणे इमाम दीन शाह राशिदी जा पो सच्चा मुरीद आहियो। असां सां वाइदो सचो कयईं ऐं कहिड़ो न वॾो सवाब आहे चङे कम जो। हाने इया आयत मुबारक अल्लाह ताला जे वलियन ते दलालत करे थी या न? ॻाल्हायो न करे थी न? एड़ियूं मांखे घट में घट 50 आयतूं यादि आहिनि। पर तकड़ तकड़ में 5 ॿुधायां मथो पोइ ॿिया बि मुफ्ती आया आहिनि। साईं फिदा हुसैन सिकंदरी हे वेठो थव। ॾाढो रोज़े धणीअ जो शान बयान कंदो आहे। खुदा ज़बान में तासीर रखियो अथसि। अरे नारो त हणाए त मां खंगी त वठां। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे हैदरी, नारे पीर, नारे विलायत, नारे विलायत। ये आयत में अल्लाह ताला तो फरमाए बदल्लाकिन्नल्लज़ीन तक़ौ रब्बहुम लहुम जन्नातुन तजरी मिन तहतिहल अनहार खालिदीन फीहा नुज़ुलम मिन इंदिल्लाहि वमा इंदल्लाहि खैरुल लिल अबरार।
ॾाढा सुननि जा ई सूर आहिनि उन्हनि सां ई पूरा नथा पइजी सघूं त हुननि बेअदबनि खे छा कजे। ऐं उन्हनि जी हिकिड़ी आदत आहे ईंदा खुदा जे कई बि वलीअ जो भिटाईअ जो आला हज़रत अहमद रज़ा जो या सचल साईं जो असली बैत न पढ़ंदा, कुरान पढ़ंदा न तर्जुमो कंदा, जे कंदा तॾहिं बि उबतो सुबतो आवाज़ भला। पोइ असांजा सुन्नी चवंदा साईं वाह जो कुरान पढ़ियनि। पर ॿुधी छॾियो पंहिंजे रसूल जो पैगाम। नबी साईं इन्हनि जे वास्ते फरमायो त वयक़रऊनल क़ुरआन ला युजाविज़ु हनाजिरहुम। कुरान ॾाढो भलो पढ़ंदा, हलंदड़ माण्हुनि खे बीहारे छॾींदा, पर हसन हुसैन जो नानो तो फरमाए तो कुरान इन्हनि खे निड़नि खां हेठि न लहंदो। कुरान पढ़नि त खुदा जा दोस्त पढ़नि, उन्हनि जा खादिम पढ़नि। हाणे हिन आयत में खुदा फरमायो त बाक़ी जेके अल्लाह खां डिॼण वारा आहिनि उन्हनि जे लाइ उहे बाग तैयार करे रखिया विया आहिनि जन जे हेठों नहरूं वहनि थियूं। जेके खुदा खां डिॼंदा आहिनि। हाणे पाण में वेठा आहियूं, चरियो चवे सॼणो सम्झे, असां उन्हनि जहिड़ा त न थी सघियासीं, पर उन्हनि जे कढ लॻो। पोइ जे कढ लॻंदव त जीअं असहाबे काफ़ जे वलीयनि जे कढ कारे रंग जो कुतो लॻो हो, उन्हनि सां वक़्तु घारियई निभायई त क़यामत जे ॾिहाड़े इहो कुतो कुतो न हूंदो। अल्लाह ताला इन्हीअ खे इंसानी सूरत ॾेई पंहिंजनि दोस्तनि वलीयनि सां गॾु जन्नत ॾे मोकिले छॾींदो। ईसा अलैहिस्सलाम जे उम्मत जा वली, काॾे रसूलुल्लाह जे उम्मत जा वली, तो इन्हनि खे पंहिंजे दरवाज़े जो कुतो समझ। हाओ तो सा खुदा कब्र क़यामत में एडो कुर्ब कंदो जो राज तुझे अकीदे ते रीस कंदा। त काश जेकर असां भी सुन्नत जमायत बरेलवी मसलक वारा हुजऊं हा, या रसूल अल्लाह जे चवण वारा हुजऊं हा। उन्हनि जे लाइ बाग तैयार कया विया आहिनि जन जे हेठों नहरूं वहनि थियूं, ऐं उहे उन में सदाई रहंदा, हमेशह रहंदा। इहा अल्लाह जी मेहमानी आहे। जेकी अल्लाह वट आगे सो भलारन लाए सब का भलो आहे। या वलियन जे मथा दलालत करे थी या न? ॻाल्हायो त ख़बर त ॾियां मां। काफिरन ऐं मुशरिकन वारियूं आयतूं
ऐं बुतन जे मुज़म्मत में जेके आयतूं नाज़िल थियूं आहिनि से वलियन जे नबियन जे मथा था इस्तेमाल कयो बुढ़ी नथा मरो। हजरत अब्दुल्ला बिन उमर रज़ियल्लाहु तआला अन्हुमा जो फरमान बुखारी में लिखियो पियो थव वकान इब्ने उमर रज़ियल्लाहु तआला अन्हुमा यकून शिरार खल्क़िल्लाह वकाल इन्नहुम इन तलकू इला आयातिन नुज़िलत फिल कुफ़ार फजअलूहा अलल मोमिनीना। हे बुखारी में इब्ने उमर जा लफ्ज़ मुबारक हिन त हजरत अब्दुल्ला बिन उमर इन्हनि खारिजिन के ॾाढो बुरो समझंदो। ॾाढो बुरो बुछड़ो समझंदो हो। इन्हीअ करे जो जेके क़ुरान जूं आयतूं काफ़िरन मुशरिकन बुतन जे मुज़म्मत में नाज़िल थियूं उहे वरी नबियन ऐं वलियन ते इस्तेमाल कंदा हा तंहिंजे करे इहे लानती असुल खां वठी आहिनि। खुदा करे मन हितों के ब लफ्ज़ याद करी वञो ऐं असांजे लाइ बि नजात बणिजी पवंदी। त इन्हनि रसूलुल्लाह जे दुश्मननि जे मथा करड़ी नज़र रखंदव त तव्हां क़यामत में रसूलुल्लाह जा मजनू बणिजी उथंदव। इहे महबूब जे इश्क में मदहोश थी वञो सरशार थी वञो। अरे हो कैस बादशाह हो लैला जे मथों आशिक थियो त नालो मजनू थी वियुसि। मजनू माना दीवानो मफ्तून दीवानो मजनू थियो न। तोखे इहे सॾाइणो पवंदो। इहे महबूब मदीने वारे जे इश्क में बणिजी वञो जो तव्हां खे सॼो जग चवे त हे रसूलुल्लाह जा मजनू आहिनि। नारे तकबीर, नारे रिसाला, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, शान मुस्तफा, मकाम मुस्तफा, हुस्न मुस्तफा, उलमा अहले सुन्नत। क़यामत जो ॾियारो थींदो त नबी साईं फरमायो वा त जन्नत जे 8 दरवाज़नि खां इहो ऐलान सब बुधंदा बुधंदा त उदखुल मिन हैस शैत अय्युहा सिद्दीकुल अकबर। अबू बकर सिद्दीक जिथे आगे अचे जन्नत जे जड़े दरवाजे का बनेस तहड़े का हलियो वचे। ऐं नबी फरमायो त असाबो जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो हिकिड़ो शख्स जन्नत में ईंदो। वो जेड़ी महिल ईंदो त सब जन्नत वारा उन जो इस्तकबाल कंदा। इस्तकबाल करण खां पोइ सॾ कंदसि ओ साईं एॾे नथो वचे असां सां अचे पिए। ओ साईं हेॾे नथो अचे असां सां अचे पिए। वॾी ॻाल्हि आहे त इते अबू बकर नबी साईं खे अर्ज़ कयो त साईं पोइ असां बि क़यामत में इन बुज़ुर्ग जो हस्तीअ जो दीदार कंदासीं त नबी फरमास त उहो तू ई त हूंदे
एडी रण कई थम के सीसराटी ना साईं माफ कजो असां जमायत वसां ठहियल आहियूं चङो ॿुधो नबी साईं फरमायो त अबू बकर व उमर खैरुल अव्वलीन व खैरुल आखिरीन व खैर अहल समावात व खैर अहल अर्दीन इला नबिय्यीन वल मुरसलीन नबी फरमायो त अबू बकर ऐं उमर सवाय नबियन जे ऐं रसूलन जे जमीन वारन में ऐं आसमान वारन जे पहरन ऐं पोयन में सबनी का अफजल आहिन बदग थव बिनी दगन में कामयाब वञो तव्हां केॾो त प्यारा हिन दुनिया जे तख़्ते ते जेकी भी इंसान आहिनि सवाइ नबियन ऐं रसूलन जे सभिनी खां अबू बकर उमर अफजल आहिनि ऐं सभिनी आसमानन वारन खां अबू बकर उमर भी अफजल आहिनि अचो ॻाल्हायो तंहिंजे करे असां इन्हनि ॿिन्ही सां न ठहंदासीं मरंदा मरी वेंदासीं इन्हनि सां रतु न रीझंदो सभु को पंहिंजे घरों थो खाए मुझा अज़ीज़ दोस्त या अल्लाह जी मेहमानी आहे इन्हनि जे लाइ ऐं जेकी अल्लाह वटि आहे सो भलारन लाइ सब खां भलो आहे इते बि भेटाई सोने ॿ शहर चया आहिनि ॿुधंदव लतीफ़ साईं दो फरमाए पियो त सुबुह जो सुहाग मंगण हारन माणियो इहे मंगण हारन जेके दूलड़ी वजाईंदा घर घर ते पिनंदा वतंदा आहिनि उन्हनि जोगिन जी साईं तारीफ़ थो करे त सारो जहान निंड पियो हूंदो आहे अध रात जो उथंदा आहिनि थधे पाणीअ सां वुज़ू करे तहजुद जी नमाज पढ़ंदा आहिनि ऐं सिर सजदे में रखी करे झोलियूं झले रसूलुल्लाह जे उम्मत जे मग़फ़िरत लाइ दुआऊं घुरंदा आहिनि सुबुह जो सुहाग मंगण हारन माणियो लधाऊं लतीफ़ चए वडी वेर वेरागो पिरियसी पहागो मूं निमाणीअ नसीब थे बे शहर में बिटाई फरमायो आहुर जे आसरे हेरे मारे ॾिसो आहुर जे आसरे हे जंगल नचनाऊ मिठी मखमलीर जी बीठे ॾिठाऊ कख न
खयावू लुत्फ साण लतीफ चए वाह साईं वाह। हे कुरान मजीद जूं आयतूं मुख्तसर तशरीह टी आयत मुबारक बुधो। अल्लाह साईं दो फरमाए पियो पंहिंजे वलियनि जे शान में यौम नहशुरुल मुत्तकीन इलर रहमान वफदा व नसूकुल मुजरिमीन इला जहन्नम विरदा। आई जहदी असा परहेज़गारन खे रहमान जे तरफ वठी वींदासे मेहमान बणाए। बेशक मुत्तकी परहेज़गार खुदा तबारक व तआला फरमायो सा इन्हनि के रहमान जे तरफ वठी वींदासे मेहमान बनाए। हद थी वई न कसम अथव खुदा जो ॻाल्हायो त हाणे इन्हनि जूं सिफ़तूं ॿुधो तो वे मुत्तकी परहेज़गार खे रहनि। बेटाई दो फरमाए पो त शीनु वऊं शरीअत जा ताबे अत्या तमाम तन खे तरीक़त जो मन में मच मुदाम हलन हकीकत सामूहू मारिफत मकाम इन्नल्लज़ीन आमनू व अमिलुस्सालिहात आये तन आराम जन्नत पीता वो जाम गुर के गडिया कापड़ी। बरी बेशर में बिटा दनिया फरमायो तज़ोयो ज़ाकिर ज़ौकीन पंजई कन पूरा हलन वट समा में दाड़े गलन गोढ़ा सनासी सैयद चए पूरब में पूरा हुवल्लाहुल वाहिदुल कहार सामी मंजसूरा थी चाकन सी चूरा गुर के गडिया कापड़ी। नारे तकबीर, नारे रिसाला, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, उलमा अहले सुन्नत। हे शहर सोने अली अकबर राशिदी जे सदके में तो बुधाया मां भेटाई तो फरमाए पदजाल जिक्र रब जो वेलन विसारीन सनासी सुबहान के सदाई सारीन तस्बीह जे तलवार सां मुल्क दखे मारीन जज़ाउहुम इंद रब्बिहिम उते इख्तियारीन पर चंगी पाड़ीन गुर के गडिया कापड़ी। हाणे हे बैत बिटाई जो तवा सजी जमायत जे सदके में तो पढ़ा
दुआ कंदाऊ लतीफ तो फरमाए बदसीन सनासी से जते सामी की न सुमन नैन नगेरिया मुंडसी खुशियों ख्वाब न कन्ने जागण संदो जिय में विरद वेरागिन अन्नौम अलल हुब हरामुन ई कलाम कयामू कन्ने अहिड़न ओह जानन गुर के गडिया कापड़ी जैनी असा परहेज़गारन के रहमान जे तरफ वठी बींदा से मेहमान बढ़ाए ये रब जा मेहमान हुंदा मीज़बान इन्हनि जो रब हुंदो केडो शान कुरान में वलियन जो लिखियो पियो आहे अंधन के नजर न ईंदो हिननि सजन के नजर ईंदो आंख वाला तेरे जो भन का तमाशा देखे बाकी दीद ए पूर को क्या आए नजर क्या देखे हाफिज अगते आयत बुधाए तो पूरी कया वनसूकुल मुजरिमीन इला जहन्नम विरदा खुदा तो कुरान में फरमाए तारन के जहन्नम जे तरफ मोकलींदासू उन्यो लोहारन के जहन्नम जे तरफ मोकलींदासू उन्यो डोहारी घणन किस्मन जा आहिनि के माल जा डोहारी के भंग जा चरस जा शराब जा डोहारी बाबा थोड़ो ॻाल्हायो के व्याज वठण वारा डोहारी के करप्शन करण वारा डोहारी केतरनी किस्मन जा डोहारी हुंदा पर हिते जेको डोहारी आहिनि ये काफरन ऐं मुनाफिकन जे लाया त इहे डोहारी इन्हनि खे असां जहन्नम ॾे मोकिलींदासीं पर उन्यो जेड़ी मल इन्हनि खे हितड़े त इस्लाम जा दावेदार ठेकेदार था सॾाइनि त असां ई आहियूं बाक़ी ॿियो को जहान में आहे ई कोन ईअं शैतान भी चवंदो आहे कंध थुला पेट थुला सा कदा वेंदा ओ मलाइका अबा पानी जो ढोकू तो प्यारो भेणा मरी वियासीं मलाइका इन्हनि खे चवंदा त असां अल्लाह जे हुकुम जी इनराफ़ी न कंदा आहियूं असां के खुदा जो हुकुम आ त इन्हनि खे वठी वञो जहन्नम ॾे पर उन्यो असां तव्हांखे पाणी कीअं था प्यारे सघूं चई त यार असां सॼी ज़िंदगी तबलीगा कयूं नमाज़ कज़ा न कई 12-12 महीना 2-2 साल छॾियूं तबलीग ते हलिया वियासीं हेतिरा हज कयासीं उमरा कयासीं यार वॼाए छॾियो ख़बर ई कान थी पवे त अलाए छा ते काबड़ियो वाह
त मलाइक चवंदनि त भला ॻाल्हि ॿुधो ख़ुदा जो फरमायो त हिननि खे जहन्नम ॾे वठी वञो पर हिननि खे उञो वठी वञो तव्हां नबी साईं हसनैन करीम जे नाने जे मिलाद के हराम जो हो उन्हीं जे शरबत के खीरड़ीअ के कस्टर के हलवे के हराम जो हो छा भला तबा दस्तगीर अब्दुल कादिर जीलानी जे खीर के जारीअ वारे के हराम जो हो छा तबा इमाम हुसैन अली मकाम जे न्याज वारे शरबत के जामे शीरी के रूहे अफजा के भी हराम जो हुआ छा इजे थे बात समझाए क्या बात हां यार हां वनिया चेंद पो तडे त कहारी या सजा दिनी त बदन के जहन्नम दे वठी वणो पर उन्यो इते एकड़े आशिक बशहर टे चया आहिनि हिकड़ो सैयद गुलाम शबीर शाह जे सदके में पढ़ंदुसि ॿिया मां पंहिंजे लाइ पढ़ंदुसि हे आशिक तो चवे पियो त जे भाए त घर बर्बाद थे त सिख ठगी वारो ठाहो पीरन फकीरन के मञण खां पंहिंजो पको कर अरवाहो जे मरी व्यासे छुटा इहो ॾेहन में विझोड़ाओ खाई ख़त्मो ई न ॾे थी बिल्कुल बेपरवाह गुलाम नबी मिस्कीन चए जॾहिं सड़िया निकिरंदी साहो पो पुछंदी पाण अल्लाह ये कब्र में खबरूं कुलई जे भाई नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर उलमाए अहले सुन्नत हजरत क़िबला साईं नूर नबी सिकंदरी मुफ्ती साहब जिंदाबाद चो 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 हथ मथे खड़ी चो जिंदाबाद साईं शेरे मुस्तफा जो वडो फर्जंद वडी मेहरबानी कई थे वाकई इश्तार में नालो हुयुस मां डुबरे सुबरे हालत तकरीर के ड्रिगो क्या पियो थ अल्लाह आणी दुस साईं इमाम दीन शाह राशिदी महदी मिठड़ो न छडी दस आई हे मुदर्रिसा उते पांजे साईं जो मदरसो पढ़ाईंदो वा वसक कंजे दावत ते वाइज ते न वेंदो आ चवंदो आ त हक नबी के इहो पासो ॾिनो त मूंखे छॾियो त मां वेही दर्स निज़ामी पढ़ाया ऐं आलिम पंहिंजे मदरसे मां कढां ऐं बहितरीन तबियत जो मां नालो रखियो त मां मखण जो कसम तहां ॿुधंदव बिल्कुल बे शहर में तो चवे त जे भाई त घर बर्बाद थे त रख वलियन सां वेर वने ज़ियारत वास्ते जे कलंदर ते केरो उनखे चो एॾे न वञो इहो मिटीअ जो थई ढेरो रे पट बियूं पाड़ूं तुंहिंजूं जे खणंदे अहिड़ो पेरो गुलाम नबी मिस्कीन चए कढो गुलामन ॾहो ग़ैरो न त तुंहिंजो असांजो ख़ैर कोन्हे ॾींहुं क़यामत ताईं
हाने हे शेर जेको आ इहो मां पंहिंजे मिठड़े मखण साईं मुफ्ती नूर नबी जे सदके में तो पढ़ा। जे भाए घर बर्बाद थे तो अल्लाह वारा ईज़ाए बुजुर्गन ते बाहे छंडे पंहिंजन ठोरन के पढ़ाए दादुले दस्तगीर रखे बि गाल वडे गालाए रे खुदा वारन जो वा खुदा तू छितो थिए छालाए सफा मोहन मटाए मता खुदा खुद नाराज थिए। हाने अल्लाह साईं तव्हां के खुश रखंदो। मां कलाक तकीर करी आया। हाने असां पंहिंजे साईं के वारो ॾींदासीं हिन ते को नाराज न थींदो। साईं के वरी वापस वञणो भी आ शाहपुर चाकर। बाक़ी हितों जो साईं फिदा हुसैन सिकंदरी उहो भी वेझड़ो ॻोठ अथसि। पंहिंजो नालो ॻणाईंदो ऐं पंहिंजो वकील साहब पमर नात खान पाने उन्हीअ खे अली अकबर साईं शाह साहब जी नात चवराए त हिक या ॿ वधीक न बहितर ईअं आहे त अॻ में साईं मुफ्ती साहब तकरीर करे पाण तकरीर थोरी फरमाईंदा आहिनि। असां वांगुरु ॿ कलाक न टे कलाक न ॾेढ कलाक न 15 मिनट 25 मिनट बस वध में वध अध कलाक सो भी जमायत जी मोहब्बत ॾिसंदा आहिनि। मां अर्ज़ु कयांसि थो त साईं जमायत थकल थई थोरो मर्स ॻाल्हाए जाए नालो ॻणाए पोइ त मां बि तोसां गॾियो हलां। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह।